आंटी अदा शुरू न इतरो कावड़ो अन सफा न चितो थियो हा पा मन छोकरी ते न ई हथ खणी धीरे ओ चमाट लाया छा हाँ आंटी मुन अदा ई हथ पकड़े वतो नो न छोकरी के चमा रणी कढे आ शमीर तो छो भला तो पकड़ेस वो इन करे आंटी जो छोकरी न इलाई सोणी हुई न ओके वणे वई शमीर कोडो बदमाश आहे मन सोनी छोकरी ॾिठई ऐं तुंहिंजो मथो फिरी वियो शमीर पोइ भला तो इहा ॻाल्हि पंहिंजे चाचा खान बहादुर खे पूरी ॻाल्हि ॿुधाई हाँ चाचा के न वो अचर शर्त न सब कुछ ॿुधाए छॾियो हाणे अदा रोज़ न मूंखे कावड़ कंदो छा के आंटी मूंखे न जहिड़े खां डपु लॻंदो आहे मूंखे रोइण ईंदो आहे शमीर जेकॾहिं परावा जहिड़ा ॾिसी तोखे रोअण ईंदो त तूं पंहिंजी जंग कीअं खेॾींदे ऐं कीअं माण्हुनि सां विढ़ंदे केड़ा शामिर खान जो दुश्मन जैसा ही विढ़ंदो आई उन्हनि खां पलांद वठंदो शामिर जो केने पलांद रहेला कैसा ही जंग कंदो न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे मां त शमीर खे सम्झायां बि त तव्हांखे बहादुर थिए मूंखे त दाल में कुछ कारो नजर थो अचे दाल में कारो हुजे या न बि हुजे पर तुंहिंजी नियत में काराण ज़रूर आहे चल न ॻोठ में का न्याणी साणी तुंहिंजे साम्हूं अचे इहा न्याणी सियाणी चांद रखी हुई अचानक मुंहिंजे साम्हूं अची वई ऐं उन सां मुंहिंजी मोह मारी थी वई पर ॿुध शामिर सिर्फ़ मूंखे एतिरो ॿुधाए त तूं बाबा वटि या चुगली छो आई अदा कॾहिं थिए थो मूंखे ज़ोर थो थिए इहा चांडोकी जी ज़िम्मेदारी न आहे ज़रली खे पंहिंजी ज़िम्मेदारी सम्झी पाण फ़ोन करणु घुरिजे असांखे अम्मी तव्हां नेगेटिव छो था सोचो आऊं राब्तो कया या ज़रली ॻाल्हाए इन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए फ़र्क़ु पए थो धीअ अॻिले जी संजीदगी जो अहिड़नि मौक़नि ते ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करण मां अंदाज़ो थींदो आहे मेरू जॾहिं माण्हू कंहिं सां रिश्तो जुड़ण जो तय करे वठंदो आहे त मामूली ॻाल्हियुनि ते ध्यानु कोन ॾिबो आहे तूं अहिड़ी ॻाल्हि छो थी पैदा करी जंहिं मां को वहम गुमान पैदा थिए सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।